हैदराबाद के मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस कार्रवाइयूं करे 4 इश्तिहारनि समेत 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारनि जे कब्ज़े मां फ़ोर थियल रिक्शा हथ कयो वियो आहे। ए सेक्शन पुलिस मूजिब गश्त दौरान रहमान पठान ऐं बिलाल उर्फ़ बबन कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नसीम नगर पुलिस मूजिब इंडस सी वटां इश्तिहारी जवाबदार अरशद उर्फ़ अछू सोलंकी खे सोघो कयो वियो आहे। सिटी पुलिस जो चवणु आहे त सेनेट मेरी चौक तां रूपोश जवाबदार सईद अहमद उर्फ़ पप्पूअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़रीन अपडेट कर रहा हूँ वहाँ के हैदराबाद के मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस कार्रवाइयूं करे 4 इश्तिहारनि समेत 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारनि जे कब्ज़े मां फ़ुर थियल रिक्शा हथ कयो वियो आहे। ए सेक्शन पुलिस मूजिब गश्त दौरान रहमान पठान ऐं बिलाल उर्फ़ बबन कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो। जी शबीर, अपडेट कजो, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, हैदराबाद में मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस पारां 48 कलाकनि दौरान 4 इश्तिहारी ॾोहारनि समेत 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त फ़ुर थियल रिक्शा मालिक हवाले कयो वियो आहे। उन हवाले सां ए सेक्शन पुलिस मूजिब गश्त दौरान रहमान पठान ऐं बिलाल उर्फ़ बबन कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नसीम नगर पुलिस मूजिब इंडस CNG वटां इश्तिहारी जवाबदार अरशद उर्फ़ अछू सोलंकी खे सोघो कयो वियो आहे। सिटी पुलिस जी दावा आहे त उन्हनि सेंट मेरी चौक तां रूपोश जवाबदार सईद अहमद उर्फ़ पप्पू खे गिरफ़्तार कयो आहे। होसिड़ी पुलिस जो चवणु आहे त देहण मोरी वटां रशिंग कोली खे 10 लीटर कचे शराब समेत गिरफ़्तार कयो आहे। गॾोगॾु हटड़ी पुलिस लाइट चैनल वटि गश्त दौरान नसीरुल्लाह पठान खे 5 लीटर शराब समेत गिरफ़्तार कयो आहे। भिटाई नगर पुलिस जी दावा आहे त उन्हनि CI पुलिस जी निशानदी ते साजिद बिरोही खे कार समेत गिरफ़्तार कयो आहे। पुलिस मूजिब कार मां 200 पैकेट इंडियन गुटको हथायो आहे। हाली रोड पुलिस मूजिब मकरानी पाड़े वटि कार्रवाई दौरान अरशद पठान खे 1 किलो 160 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार कयो आहे। पबन पुलिस जी दावा आहे त उन्हनि गश्त दौरान चोरी थियल रिक्शा हथ करे शहरी उमर राज पर हवाले कयो आहे। ॿिए पासे मक्की शाह पुलिस जी दावा आहे त उन्हनि कैंट कब्रिस्तान भरिसां मुक़ाबिलो करे 2 ॾोहारनि जंहिंमें महताब सोलंकी ऐं जावेद सोलंकी खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां चोरी थियल 4 मोटरसाइकिलूं ऐं TT पिस्टल हथ करे वरितो आहे। तर्जमान मूजिब गिरफ़्तार ॾोहारनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ लाॻापियल थाणनि ते केस दाख़िल कया विया आहिनि। जी शबीर, अव्हां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।